नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, दोस्तों ऐं साथियो, अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे असांजो प्यारो नबी हुज़ूर अकरम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शेर सां कंदुसि। मिठो नाम हिकिड़ो ख़ुदा थो उचारे, मिठो नाम हिकिड़ो ख़ुदा थो उचारे, मोहम्मद मोहम्मद सदा थो पुकारे, कयो रब ऐसां ज़मीन ते उतारे, मिठो नाम हिकिड़ो ख़ुदा थो उचारे, मिठो नाम हिकिड़ो ख़ुदा थो उचारे। जनाब सदर, जॾहिं अरब दुनिया अज़ाबनि में हुई, जॾहिं क़त्ल ऐं कूड़ जो कारोबार आम हो, जॾहिं न्याणियुनि खे निभाग जी निशानी सम्झो वेंदो हो, जॾहिं औरतुनि खे इंसाफ़ मुयसर न हो, जॾहिं अबू जहलन जो जान जारी हो, जॾहिं मक्को मौत जी वादी बनियल हो, जॾहिं सऊदी जी सरज़मीन ते कुफ्र जा कोट अॾियल हुआ, तॾहिं रबिल अवल जे भलारे महीने में रहमतुल आलमीन जी आला हस्ती इंसान लाइ मिसाल ऐं बेमिसाल बणिजी आई, मिसाल ऐं बेमिसाल बणिजी आई। तॾहिं भेट जे बादशाह ऐं शाइरीअ जे शाह हज़रत लतीफ़ सरकार लिखियो त जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, ख़ावंद ख़ासि खलके मोहम्मद मुकाई, कलमो ते करीम ते चिटो चयाई, लिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद खे, ॿई सराऊं सैयद खे। जनाब सदर, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सादिक हुआ, सच्चार हुआ, रहबर हुआ, रहनुमा हुआ, उस्ताद हुआ, अगवान हुआ, आलम हुआ, सरकार हुआ, सरदार हुआ, गमठार हुआ, गमख्वार हुआ, सरकार हुआ, सरदार हुआ, मुरसल हुआ, महदार हुआ, खातमुन नबीन ऐं रहमतुल आलमीन हुआ, ऐं रहमतुल आलमीन हुआ। जनाब सदर, सैयदुल मुरसलीन, शफ़ीउल मुज़नबीन, अनीसुल गरीबीन, खातमुन नबीन, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार शख्सियत मथां ककर छांव कंदा हुआ, जिन ऐं मलाइक मुखातिब थींदा हुआ, वण ऐं जानवर ॻाल्हाईंदा हुआ, संदसि हिकु इशारे सां चंड बि अधु थी पवंदो हो। ख़ालिक़े ख़ुदा ख़ुदि हिन महबूब शख्सियत खे ऐं बेमिसाल शख्सियत खे पाण वटि सतें आसमान ते घुराए मुलाक़ात जो शर्फ़ बख़्शियो, मुलाक़ात जो शर्फ़ बख़्शियो। तॾहिं हिकु शाइर लिखियो त लिखियो अर्श ते जंहिं नामे मोहम्मद, उहा ज़ात ॼाणे मक़ामे मोहम्मद, लबनि ते जीअं अचे थो नामे मोहम्मद, सभा चप चुमी चए सलामे मोहम्मद, मोहम्मद जे सदके असारी ख़ुदाई, निज़ामे ख़ुदा निज़ामे मोहम्मद, निज़ामे ख़ुदा निज़ामे मोहम्मद। जनाब सदर, मदनी मीर जी हिन बेमिसाल ऐं शानदार शख्सियत मथां ख़ालिक़े ख़ुदा ख़ुदि पंहिंजे मलाइकनि सां गॾु सलवातूं ऐं सलाम मोकिले थो, रहमतूं ऐं बरकतूं मोकिले थो, ऐं फरमाए थो त इन लाहि व मलाइकतहु युसल्लून अलल नबी, इन लाहि व मलाइकतहु युसल्लून अलल नबी। जनाब सदर, आख़िर में ही बेत पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि त कलमे में, क़ुरान में, इस्लाम में, ईमान में ज़िक्र मुस्तफ़ा रहंदो बुलंद, ज़मीन में आसमान में, ज़मीन में आसमान में ज़िक्र मुस्तफ़ा रहंदो बुलंद। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे लाइक करणु ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।